छो शिरक भरी ये ओचितो अची मुझी बाह शा बकतो तई मुझे तो सहाय कढी छडी सोनी तुंजी बाह में कंगण ना है शागाला परेशान थी वईया फारूका कंगण मुंह अंदर रखया होया वो कपड़ा भी धोआ न इने जे करे चाचो सूमर है चाची बसरा नजर न था अचन फारूका बाबू सूमर विया बाबे पल्ले दे बाकी चाची बसरा वही हुंदी के घर मथा टांडो रखण बसरा कचे हो जाए पके मोटा पकी न फिरंदा था वतन पिया पीरन मीरन जो बिगलाऊं की ठर पई जे बसरा जी गिला कयव तन्यत थव पान जेको कंदो सो लहंदो लोड़ी तो तोखे हुजे सिर्फ छेड़ो छड़ो मुजी पुजण जी जाय नाहे भाई छेड़ो छड़ो मुखिया फारूक समझाए पांजे साल के घणो मुसा न उचाए चाची बसरा छोती हरू भरू नेत नी वडो तंग कयो आ तो ए तुझे फकीरन पर हा तुझे इनन फकीरन के एड़ो बुधाईंदस जो याद करदा काल हाए छाती हां सोनी चाची बसरा हाणे मां एक लफ्ज के न बुधंदस बसरा कटे हो जा पके मोटा फकीर फिरंदा था वतन बसरा भी कहीं ठड़ पे छड़े न सांदी यो भी याद रखो छातो समझे सोडो पाण के टके जो नौकरा काबू खाना जो हरी मोचो हथ पकड़े मोखे मार जी धमकी दे सिर गुम करे चली दमास छागाला सोट कंजे मथा तपे उठाई सोट रबू सोडे जे मथे में हवा भरला मौत मौत तो कदे थे मां दी तो मास मौत सोडे के छो त रबू प्यार जड़ो कुडी कंदो सोट रबू यो छोरो वक्त वडो मथे ते चढ़ी वियो तोड़ा फाड़े मुखे तो ॾेखारे अंदर में वॾी बाहि जल्दी चल हाणे द्वारे वञी ख़तम कयांसि सोट तोसां ॻाल्हायो अथई तोसां इहो एॾो मुतबर थी वियो हल त हाणे त हाली सबक सेखारियोसि हा हलो रबू रुगो समझायुसि नथा या त का मथे में हवा भरियल अथसि न इहा बि था कढांसि अच हलिया लोंग अॼु मूंखां न पुछंदे तूं त मां काॾे वई हुयसि मां समझी वियो आहियां तूं घर घर वई हूंदी आहे तालीम जी जागीरता जे लाइ ॿियो काॾे वई हूंदी आहे बिल्कुलु तो ठीकु चयो मां घर घर वई हुयसि ऐं उन्हनि सभिनी औरतुनि खे चयमि त हू पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाइनि त पोइ ॻोठ जे औरतुनि छा चयो लोंग हू ॾाढियूं ख़ुशि पियूं थियनि उहे चवनि पियूं त स्कूल कॾहिं था खुलायो त असांजा ॿार अचनि रेशम हूं सरकार खे स्कूल जे लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे इंशाल्लाह तमामु जल्द मंज़ूर थी वेंदी ऐं असांजे हिन ॻोठ में स्कूल ज़रूर खुलंदो शाहूअ जी इहा मजाल जो वक्त ते हथ तो खणे सोडा हाणे ने शाहूअ सां घटि नाहे करणी हाशिम इज्जत जी त ॾाढी कई अथमास जेकॾहिं ज़मीर जी ज़रीब हूंदसि न त समझी वेंदो सोडा इहो शाहू आहे ई बेस्तो इनखे इज्जत ऐं ज़िंदगी प्यारी आहे ई कोन सोडा शाहूअ जेतिरियूं चमाटूं वक्त खे आयूं न उन खां वधीक गोलियूं उनजे बूथ में हणंदुसि पोइ भली तड़पी तड़पी मरे हाशिम ॿुधो न अथई सोटो हुजे साण त गॾु गोही न करे तो इन्हनि ते गोली ख़र्च करण जी ज़रूरत कहिड़ी आहे कॾहिं वज वठी हिकु ॿ चकर लठुनि जी अहिड़ी फेह ॾींदासीं जो असुल सफ़ा कुकड़ थी वेंदा न सोडा न असांखे झेड़ो न आहे करणो रेस नाराज़ थी भलिया कान्हे नी शाहूअ वरी अॼु छोकिरे पख्त ते हथु खयो आहे छा वॾा वॾा गोह खे जॾहिं खुटी खणंदी आहे न त उहा शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे ऐं शाहूअ खे बि हाणे खुटी खयो आहे हू बि मुंहिंजे हथां मरंदो मुंहिंजे न हाशिम न शाहू खे तूं हाणे कुझु बि न चवंदो मां वञा थो रेस खां ॿुधां रेस खे दांह थो ॾियां हू पाण ई घुरायो हुनजी बेइज़ती बि कंदो ऐं फ़ैसिलो बि कंदो वॾा वॾा इहो आहे ई वॾो बेस्तो रेस जे चवण ते कोन ईंदो उनखे मां पाण ॾिसंदुसि हाशिम तूं थोरो सब्र कर
वालियो खान बाबे साईं खे भले शाहू जी तव्हां ॾे मां बि ॿुधायांसि तो जेको थियो सो ॾिसंदासीं। ठीक है सोडा हिन भेरे ज़हर जो ढुक पी तो छड़िया। मुझे झलण के बावजूद भी तू सोटे सा मिले आई वरी मोची के पियो करे तोखे इहो भी खौफ न थियो त तो जो असर था कर दुश्मन अदा शाहू अल्लाह जो वास्ते मुझे पुट की छड़ बाजन वाला को ओ फटलो बाहे चाचा माण्हू अथई त मूंखे मार मुंहिंजी माउ खे फिटा लॾे चलो शाहू छा चई भाई शाहू पंहिंजे ॾेर जो नालो वरितई हाँ इन छोरे सां गॾु तुंहिंजे वात में बि ज़बान अची वई आहे अदा न शाहू तू पाजी ने ज़बान से करे मुझे भाजी चया हां चयो थी कदे भाजी समझाई माई 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 अॼु मूंसां केरु ॻाल्हाए रहियो आहे मुंहिंजे भाउ जी ज़ाल या हाशिम जी भेण वक्त जी मां तोसां अॼु हिकु पुट जी मां थी ॻाल्हाए जीअं तुंहिंजा घणा ज़ुल्म सटा आहिनि मुंहिंजो पुट निंदड़ को नाहे निंदड़ को जो तू आयो तो रही मुंहिंजे पुट जे मथां अॼु मां तुंहिंजो ऐं तुंहिंजे पुट जो दिमाग़ जो हिते आणींदुसि त शाहू सां कीअं ॻाल्हाइबो आहे। खबरदार चाचा मथां मुंहिंजी माउ ॾे हिकु कदम बि ॿियो वधायो अथई वक़्त अॼु तुंहिंजो ख़ैर न आहे तुंहिंजो को बि कम न वञे मुंहिंजे मथां अल्लाह जो वास्तो तव न मारे मुझे बच्चे की अल्लाह जो वास्तो तव ज़ालिमो बस ऑर्डर चले दिया से कद करी बस अच्छा खुदा या अल्लाह से तब कर लगी सब हो गया अच्छा कंडन जिया से जहयाती 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 असांजे रस्ते तां हटी वञ चने सर करे न हटा त पोइ वॾो को बेनको ही चने सर हेॾी झुठ थी तई पोइ पवंदो मुड़ी ज़बान संभाले ॻाल्हाए ये ज़बान काकड़े को छिके न कढाए अॼु हिन उमिरि में मरी मुंहिंजे था चने सर बाबा तू चुप कर मां थी हिनखे ॿुधायां त की न्याणीअ जो अघु कीअं झलबो आहे अरे तूं न्याणी हूंदी आहे ॿियनि जी मुंहिंजी न अया तूं साहब बदशत न ॻाल्हाए जाए बाक़ी तूं भले ॻाल्हाए ही चने सर तुंहिंजे लाइ किथां पंध करे अची तो दीदार करण जे लाइ तूं ॻाल्हाए मुंहिंजी सुणी त मां ठरा के माण्हूअ वटि गैरत हया शर्म हूंदो आहे पर तो वटि सुणी खबरदार मता पर लफ्ज़ ॻाल्हायो थी जो मां पंहिंजे आपे खां निकिरी वञा ऐं मां इहो भुलाए छॾियां मुंहिंजे अॻियां तूं बीठी आई अच सुणी अच हिन सां ॻाल्हाइण जी असांजी जाइ न आहे अच थी तो पाण लाइ वेल पैदा कयो आहे ये मुंहिंजी सींदा तू मुंहिंजे ई हथां मरंदे सुणी उहो त मां मरी चुको आहियां ऐं मुअल खे तूं छा मारींदी मां त अॻु में ई मुअल आई छॾी समा अच
असां ॿई क़िस्मत जा मारियल आहियूं। हाजी शरीफ़ मस्त मुजन खां सवा काथे बि कोन हूंदो। मंगल मस्त जे वञण जो को बि फिक्र कोन्हे को, फिक्र रुगो इहो थो मारे मस्त मुचन वटि आहे त इहो ई ॻाल्हि असांजी इज़त जी घटिताई आहे ऐं सुभाणे इहो ई मुचन मेहरा ॾींदो ताना ॾींदो। हाजी शरीफ़ ऐं बंगल में त चढ़े ई कोन जो पंहिंजो हमरा छॾाए वञनि। हाजी शरीफ़ इहो यादि कर, असां मुजन जो माण्हू वज़ीर अगवा करायो हो ऐं मुजन असां सां डील करे वज़ीर खे छॾाए वियो हो। हाणे मुजन वटि असांजो माण्हू आहे, हाणे असां मुजन सां डील करे पंहिंजो हमरा छॾाईंदासीं। ठीकु आहे, पर मुचन त असांजो सख़्तु दुश्मन आहे ऐं हुनजो नंबर बि त असां वटि कोन्हे को। खेरू आहे न चनेसर वारो यार, समझदार आहे मुजन जो। चनेसर खे चऊं था फोन करे चवंदुसि, चनेसर खे फोन करे चऊं था त कमज़ार खेरूअ जे ज़रिए डील कराए मुजन सां। वाह जी ॻाल्हि कई थी बंगल, मां हाणे थो चनेसर ॾांहुं फोन कयां। खैरू जेसि ताईं शाहू मुंहिंजी ज़मीन ते न अची वेंदो न तेसि ताईं हाशिम ऐं कामू खानारनि जी बेइज़ती कंदा रहंदा। केसि ताईं शाहू बर्दाश्त कंदो? मुजन साईं बाबा हो चवंदा न आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथा। ऐं केसि ताईं इहो वीचारो शाहू पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त कंदो? इहो शाहू पंहिंजी बेइज़ती सही सही तंग थियो न, पोइ ॾिसजाए त इहे दुश्मन हुनजा गोलिया बि न लभंदा। खेरू कॾहिं ईंदनि गिरत जो सोडे वारनि सां अटकंदा? सजण हाणे थोड़नि ॾींहंनि में तूं ॾिसंदे त हिन सोडे वारनि सां कीअं थो मलाखड़ो थिए। खैरू फोन करे या शाहू खे सॼी हक़ीक़त ॿुधाए। मुजन साईं बाबा मां हाणे ई तो फोन कयां शाहू ॾे, पोइ ॾिस तूं हिन खेरूअ जी खेसटे कीअं थो इहे मुल्क में असुल पायूं ॿारियां। आखिर केतिरो बर्दाश्त कयो न शाहू खे। जेकॾहिं शाहू वक़्त जो चाचो आहे त हुनजो इहो मक़सद त न आहे हर वक़्तु लठ खयो कुटींदो वधेसि। भलिया खान हाणे जो हाणे मां शाहू खे न्यापो करे हिते घुरायां थो, कयांसि तो बेइज़तो बस न। महिरबानी वैसे भलिया खान मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त मुंहिंजे बार बार रोकण जे बावजूद बि जो शाहू वते तो पात्रनि खे सॾ कंदो, हुनखे पंहिंजी इज़त प्यारी कोन्हे छा? बाबा साईं अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजी इज़त जी परवाह ई न हूंदी आहे। मुरल तूं हाणे जो हाणे वञ, शाहू किथे बि हुजे न हुनखे चवेसि रईस काबू खान तोखे यादि कयो आहे, हाणे तूं वञ। जी बाबा साईं। भलिया खान हिते रुगो हिन शाहू खे अचण ॾे, अहिड़ी तो ताज़ी कयांसि असुल कुत्तनि सां गॾु थो खारायांसि। पुट ये अखियुनि जा वांदड़ घोड़ा बचाए रखो, कफन में वेड़ियल लाश जे मथां रोई जाए मुंहिंजे। अम्मा पुट असां ॿई क़िस्मत जा मारियल आहियूं। असांजी क़िस्मत में शाहू ऐं रब्बू जो ज़ुल्म ऐं मार ई लिखियल आहे। तक़दीर जे लिखे खे केरु थो मिटाए सघे। जेसिताईं असां हिन घर में आहियूं सहंदासीं पुट। मुंहिंजे मोए खां पोइ तूं पंहिंजे मामनि ॾांहुं हलियो वञिजे। तूं छो मरंदी आहे मां? हाणे मरंदो उहो जेको असांखे मारींदो आहे। बख़्त पुट हा मां हा हाणे चाचा शाहू मरंदो टपे ईंदो मांसि हिन कुआड़ी सां कंदु। दे मूंखे कुआड़ी दे, मां तो खून न करण ॾींदसि पुट। हथ कढ कुआड़ी मां, हथ कढ। पुट हीअ त खून करण जे लाइ न आहे। कंडन जिया से जहयाती
कंडन जिया सेज हयाती सेज हयाती कंडन जिया सेज हयाती कंडन जिया सेज हयाती कंडन जिया सेज हयाती कलाम हाणे ॿई ॿुधो ॿुधंदव या न खणा नंढो ॿुधंदव न जादू लाए वियम जीअ में अजूं भेनरुड़ी जादू लाए वियम जीअ में जादू सरगम अरे रे ये साधु करी राज जी ॻाल्हि आहे तोखे ॿुधाईंदुसि कोन अहिड़ो नंढो दूनारो हणंदो साईं छाजो राज आहे कहिड़ो राज आहे नंढो हण बि राज आहे ठोकी आहे न कबूतर डंडो न हणजांइ डंडो हणंदे त मुंहिंजो मथो बाथ थी वेंदो मां त फासिजी वियुसि हाणे त तोखे सभु राज ॿुधाइणा पवंदा जल्दी ॿुधा इहो चंबो छो लारी हणाए नंढो हा अधी बेबी अधे कबूतर खे रोक त डंडो न हणी मुंहिंजो नक फे विझे अॻई ताईं मुंहिंजो नक सिधो न कयो आहे कबूतर मुंहिंजे भाउ खे डंडो न हणजांइ अगरि जे हिनखे कुझु थियो त पोइ मां तोखे बि न छॾींदीमांइ हिकु त असांजी माउ बि जहिड़ी न आहे पोइ वरी केरु ॼणे ॾींदो ताई पाण परेशान थी वई ही छा जाओ आहे ता कबूतर तूं गाए 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 बस न पियो करी न मुंहिंजो अलाए बिरखीअ जो दौरो पियो अथसि अलाए जे गाटे में सट पई अथसि मां वरी सिधो पियो कयां इहो मुंहिंजो कलाम हो पलटो पियो हणा पलटो समझी नथो अहिड़ो नंढो क्यारी वारो ठोकिया कबूतर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध जे मुंहिंजे भाउ खे तूं अॼु डंडो हयो त मां हिन घर मां हमेशह लाइ भॼी ॾींदीमांइ छा ॻाल्हि आहे मुरेल कंद उकाए ख़बर काथे बाबा साईं मूं जॾहिं शाहूवारनि खे न्यापो ॾिनो त शाह हूअं ई रबू सां विढ़ी पिया मुंहिंजी बेइज़ती करे ऐं हेॾां अचण लाइ इनकार कयो छा हिननि जी इहा मजाल मुंहिंजे हुक्म जा इनकारी थी करे तुंहिंजी बेइज़ती कई अथनि बाबा साईं अव्हां जे ख़िलाफ़ बदशत न मोरेल न शाहूवारनि जी ज़बान मां निकतल बद लफ़्ज़ तूं पंहिंजी ज़बान मां न कढजांइ न त शाहूवारनि खां अॻु में तोखे ई न पूरो करे छॾियां मोरेल इहो सभु कुझु ॿुधी बि कंद झुकाए हेॾे हलियो आहे थोरे हुननि खे उते लेटाए पंहिंजो घाट ऊचो छो न करे आहे मूं जॾहिं अखि ॾेखारी त मुंहिंजे मथां हथियार सिधा कयूं सोडा ऐं इहो बि चयो मूंखे त वञी पंहिंजे रहिस सां गॾु हाशिम ऐं सोढे खे ॿुधा त शाहू वक़्त ऐं वक़्त जे मां सां ख़ूब विढ़ियो आहे जेको करणो अथनि भले कनि छा ॾाढो बुरो कयो अथनि पंहिंजे लाइ दंग थियो रेस दंग थियो बस हाणे न रोकजांइ छो त शाहूवारनि कारीअ ते पेर रखियो आहे हाणे कोन बचंदा इहे हर हाल में मरंदा बाबर साईं हिननि असांजे क्रोध खे ललकारियो आहे तव्हांजे शान में गुस्ताखी कई आहे अती सदोरी वारनि सां विड़ी अॼु हली हिननि खे टाटा था ॾियूं सोडा हाशिम इहो शाहू ऐं रबू मूंखे ज़िंदा खपनि ज़िंदा बाबा साईं अॼु बि तव्हांखे शाहू वारा ज़िंदा खपनि न बाबा साईं न तव्हांजी शान शौकत जी पग जो कसम खणी थो चवां अॼु हिननि खे न छॾींदासीं लेटाईंदासीं ज़रूर अॼु ने शाहू ऐं रबूअ जो मौत तारीख़ में इबरतनाक लिखबो रेस जेकॾहिं असांजे डंडनि ऐं धकनि में मरी पिया त असां ते मयार न ॾिजो अच सोडा तलाश मां
और गाड़ी कट साहब वालो ते हाशिम आई सोडो शाहू ने रबो के जज्बात में थी मारने वजन जी बाबा साईं। आयो शाहू आहे बेस्तो इनके इज्जत ऐं जिंदगी प्यारी आहे ई कोन थोड़ा शाहू जेतिरियूं चमाटू वक्त के आयूं न उनखां वधीक गोलियूं उनजे बूथ में हणंदुसि ओए भली तड़पी तड़पी मरे। हाशिमो ॿुधो न अथई सोटो हुजे साण त गॾु गोही न करे तो इन्हनि ते गोली ख़र्च करण जी ज़रूरत कहिड़ी आहे। कॾहिं वज वठी हिकु ॿ चकर लठुनि जी अहिड़ी फेह ॾींदासीं जो असुल सफ़ा कुकड़ थी वेंदा। न सोडा न असांखे झेड़ो न आहे करणो रेस नाराज़ थी भलिया कान्हे नी शाहूअ वरी अॼु छोकिरे पख्त ते हथु खयो आहे। छा अदा वॾा गोह खे जॾहिं खुटी खणंदी आहे न त उहा शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे ऐं शाहूअ खे बहाणे खुटी खयो आहे हू बि मुंहिंजे हथां मरंदो मुंहिंजे। न हाशिम न शाहू खे तूं हाणे कुझु बि न चवंदो मां वञा थो रस्ता ॿुधां रही सघे दांह थो ॾियां हू पाण ई घुरायो न जी बेइज़ती बि कंदो ऐं फ़ैसिलो बि कंदो। अदा वॾा इहो आहे ई वॾो बेस्तो रेस जे चवण ते कोन ईंदो उनखे मां पाण ॾिसंदुसि। हाशिम तूं थोरो सब्र कर वालियो ख़ान बाबे साईं खे भले शाहू जी दांह ॾे मां बि ॿुधायांसि तो जेको थियो सो ॾिसंदासीं। ठीकु आहे सोडा हिन भेरे ज़हर जो ढुक पी थो छॾिया। सिर गुम करे छॾींदोमांसि। छा ॻाल्हि आहे सोट कंहिंजे मथां तपे वेठो आहीं? सोट रबू सोढे जे मथे ते हवा भरियल आहे मौत मौत थो कंदो अथे मां ॾींदोमांसि मौत सोढे खे छो त रबू प्यार जहिड़ो कुॾी कंदो आहे। सोट रबू इहो छोरो वक़्तु वॾो मथे ते चढ़ी वियो आहे तोॾा फाड़े मूंखे थो ॾेखारे अंदर में वॾी बाहि आहे जल्दी जेल हाणे द्वारे वञी ख़तमु कयांसि। सोट तोसां ॻाल्हायो अथई तोसां इहो एॾो मुतबर थी वियो हल त हाणे तारी सबक सेखारियोसि। हा हलो रबू रुगो सम्झायूंसि नथा या त का मथे में हवा भरियल अथसि न इहा बि था कढूंसि। अच हलिया लोंग अॼु मूंखां न पुछंदे तूं त मां काॾे वई हुयसि? मां समझी वियो आहियां तूं घर घर वई हूंदी ऐं तालीम जी जागीरता जे लाइ ॿियो काॾे वई हूंदी। बिल्कुलु तो ठीकु चयो मां घर घर वई हुयसि ऐं उन्हनि सभिनी औरतुनि खे चयमि त हू पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाइनि। त पोइ ॻोठ जे औरतुनि छा चयो? लोंग हू ॾाढियूं ख़ुशि पियूं थियनि उहे चवनि पियूं त स्कूल कॾहिं था खुलायो त असांजा ॿार अचनि। रेशम हूं सरकार खे स्कूल जे लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे इंशाल्लाह तमामु जल्द मंज़ूर थी वेंदी ऐं असांजे हिन ॻोठ में स्कूल ज़रूरु खुलंदो। शाहूअ जी इहा मजाल जो वक़्त ते हथ थो खणे सोडा हाणे हिन शाहूअ सां घटि नाहे करणी। हाशिम इज़त जी त ॾाढी कई अथमांसि जेकॾहिं ज़मीर जी ज़री बि हूंदसि न त सम्झी वेंदो। सोडा सुनी फारूक तू छो शिरक भरी ये ओचितो अची मुंहिंजी बाह सां बकतो अथई मुंहिंजो त साह ई कढी छॾी। सुनी तुंहिंजी बाह में कंगण न आहिनि छा ॻाल्हि आहे परेशान थी वई आहे? फारूक कंगण मूं अंदर रखिया हुया वो कपड़ा भी धोआ न इन जे करे। चाचो सूमर आहे चाची बसरा नज़र नथा अचनि। फारूक बाबू सूमर विया बाबे पले दे बाक़ी चाची बसरा वही हूंदी कंहिं घर मथां टांडो रखण। बसरा कचे हुजैदा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि पिया पीरनि मीरनि जो बि गिलाऊं थी ठर पयूं जे बसरा
कयव पान जेको कंदो सो लहंदो लोड़ी तो तोखे हुजे सिर्फ छेड़ो छेड़ो मुंहिंजी पुॼण जी जाइ नाहे भाई छेड़ो छेड़ो मूंखे आ फारूक समझाए पंहिंजे ज़ाल खे घणो मूंसां न उचाए चाची बस रहा छो थी हरू भरू नियत नी वॾो तंग कयो आहे तो ऐं तुंहिंजे फ़क़ीरनि पर हा तुंहिंजे हिननि फ़क़ीरनि खे अहिड़ो ॿुधाईंदसि जो यादि कंदा ॻाल्हि हाए छा थी हा सुणी चाची बस रहा हाणे मां हिकु लफ़्ज़ बि कंहिंजो न ॿुधंदुसि बसरा कटे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन बसरा बि कंहिंजी फिड़ पिछड़ न सहंदी इहो बि यादि रखो छा थो सम्झे सोडो पाण खे टके जो नौकर आहे काबू खाना जो वरी मुंहिंजो हथ पकड़े मूंखे मारण जी धमकी दे दे कंडन जिया सेज हयाती कंडन जिया सेज हयाती सेज हयाती कंडन जिया सेज हयाती कंडन जिया सेज हयाती कंडन जिया सेज हयाती कंडन जिया सेज हयाती असांजे रस्ते तां हटी वञ चने सर करे न हटा त पोइ वॾो को बेनको ई चने सर हेॾी जुठ थी अथई पोइ पवंदो मुड़ी सिपान संभाले ॻाल्हाए इहे सिपान काकड़े खां छिके न कढाए अॼु हिन उमिरि में मरी मुंहिंजे हथां चने सर बाबा तूं चुप कर मां थी हिनखे ॿुधायां त की न्याणीअ जो अघु कीअं झलबो आहे तूं न्याणी हूंदी ॿियनि जी मुंहिंजी न हिसाब प्रतिशत न ॻाल्हाए जाए बाक़ी तूं भले ॻाल्हाए ही चने सर तुंहिंजे लाइ किथां पंध करे अचे थो दीदार करण जे लाइ मुंहिंजे झलण जे बावजूद भी तूं सोटे सां मिले ऐं वरी मुंहिंजी किरा पियो करे तोखे इहो बि ख़ौफ़ न थियो त तुंहिंजो हशर छा कंदुसि मां अदा शाहू अल्लाह जो वास्ते मुंहिंजे पुट खे छॾ भाॼनि वारे खे ओ फटलो भाॼे चाचा माण्हू अथई त मूंखे मार मुंहिंजी माउ खे फिका न ॾे छोरो शाहू छा चई भाई शाहू पंहिंजे ॾेर जो नालो वरितई हा हिन छोरे सां गॾु तुंहिंजे वात में बि ज़बान अची वई आहे पता न शाहू तूं पंहिंजी ने ज़बान सां कॾहिं मूंखे भाॼई चयो आहे हा चयो थी कॾहिं भाॼई सम्झाई माई 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 अॼु मूंसां केरु ॻाल्हाए रहियो आहे मुंहिंजे भाउ जी ज़ाल या हाशिम जी भेण वक़्त जी मां तोसां अॼु हिकु पुट जी मां थी ॻाल्हाए जीअं तुंहिंजा घणा ज़ुल्म सटा आहिनि मुंहिंजो पुट निंदड़को नाहे निंदड़को जो तूं आयो तो रही मुंहिंजे पुट जे मथां अॼु मां तुंहिंजो ऐं तुंहिंजे पुट जो दिमाग़ जो हिते आणींदुसि त शाहू सां कीअं ॻाल्हाइबो आहे ख़बरदार चाचा मथां मुंहिंजी मां ॾे हिकु कदम बि ॿियो वधायो अथई वक़्त अॼु तुंहिंजो ख़ैर न आहे तुंहिंजो को बि कम न हुजे मुंहिंजे मथां अल्लाह जो वास्तो तव्हां न मारियो मुंहिंजे बच्चे खे अल्लाह जो वास्तो तव्हां ज़ालिमो बस ऑर्डर करे दिया से कद करी बस अच्छा